हेलो गाइस, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पार्क यूट्यूब चैनल। आहियां प्रेम। अॼु असां पढ़ंदासीं मॉडल वर्ब। मॉडल वर्ब में असां पढ़ंदासीं डिफरेंट बिटवीन कुड एंड वुड। कुड ऐं वुड में डिफरेंट छा आहे उहो अॼु सिखंदासीं। स्टूडेंट छा कंदा आहिनि, कुड जी जाइ ते वुड जो इस्तेमालु कंदा आहिनि ऐं वुड जी जाइ ते कुड जो इस्तेमालु कंदा आहिनि। इहो ग़लति आहे। उन खे कुड जो बहितरीन ऐं सही यूज़ ऐं वुड जो बहितरीन ऐं सही यूज़ जुमिले में कीअं कजे उहो अॼु असां सिखंदासीं। तंहिंजे करे तव्हां मूंसां गॾु आख़िर ताईं रहिजो ताकी तव्हां कुड ऐं वुड जो इस्तेमालु सेखारे सघां। जेकॾहिं तव्हां न्यू आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा जीअं एजुकेशन जा वीडियो तव्हां ताईं पुॼाए सघां। कुड ऐं वुड जो इस्तेमालु सिखण जे लाइ असां अॻिते पढ़ंदासीं जीअं कुड ऐं वुड खे चङी तरह इस्तेमालु करे सघिजे। कुड ऐं वुड जो पास्ट में कीअं इस्तेमालु थींदो आहे उहो पार्ट 1 में पढ़ंदासीं। कुड इज़ द पास्ट टेंस ऑफ कैन। कैन जो पास्ट टेंस आहे कुड। प्रेज़ेंट में असां इस्तेमालु कंदा आहियूं आई कैन रन 5 किलोमीटर्स डेली। प्रेज़ेंट में एबिलिटी शो थिए थो जंहिंमें कैन जो इस्तेमालु कयो वियो आहे। ऐं पास्ट में कैन जो जेको पास्ट टेंस आहे कुड उनखे इस्तेमालु कंदासीं। त चवे थो त आई कुड रन 5 किलोमीटर्स वेन आई वॉज यंगर। जॾहिं आउं जवान हुउसि त 5 किलोमीटर दौड़ी वेंदो हुउसि। हिते असांखे सिखणो आहे त प्रेज़ेंट में कैन जो इस्तेमालु थींदो ऐं पास्ट में कुड जो इस्तेमालु थींदो। इहो ॿई ॻाल्हियूं असांखे यादि रखणियूं आहिनि। ऐं इहो हिते असां पढ़ंदासीं वुड यूज़ इन पास्ट टेंस। आई न्यू बस वुड गो कराची। मूंखे ख़बर हुई बस कराची वेंदी। हाणे जेको असां वटि हिते वुड यूज़ थियो आहे, वुड इज़ द पास्ट टेंस ऑफ विल। यानी कि वुड पास्ट टेंस आहे विल जो। हाणे उन जो प्रेज़ेंट छा आहे, आई नाउ बस विल गो कराची। इहो प्रेज़ेंट टेंस आहे। इन जो पास्ट आहे आई न्यू बस वुड गो कराची। मूंखे ख़बर हुई बस कराची वेंदी। इहो इन जो पास्ट टेंस में यूज़ थियो आहे। हिते वुड जेको आहे उहो पास्ट टेंस में इस्तेमालु कयो। इहे हिन जा हुआ ॿिन्हिनि जा कुड ऐं वुड जा पास्ट टेंस में इस्तेमालु। पार्ट 2 में हाउ इज़ आल्सो यूज़ टू पॉसिबल सिचुएशन। ही कुड बाय ए कार टुडे। ही हिकु कार ख़रीद करे सघे हा। हिते पॉसिबल सिचुएशन जेका हूंदी आहे उनमें वुड जो इस्तेमालु कोन कयो वेंदो आहे। वुड नॉट यूज़ इन पॉसिबल सिचुएशन। हिते सिर्फ़ु कुड जो इस्तेमालु कबो आहे पॉसिबल सिचुएशन में। विनेश कुमार इज़ंट कमिंग टू दैट ड्यूटी। ही कुड बी सफ़र फ्रॉम फीवर एंड फ्लू। विनेश कुमार उन ड्यूटीअ ते न अची रहियो आहे। ख़ैर सख़्तु बुखार ऐं ज़ुकाम थी सघे थो। हिते बि पॉसिबल सिचुएशन आहे, तंहिंजे करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुड जो इस्तेमालु थींदो आहे। वुड हिते इस्तेमालु न करणु घुरिजे, इहो ग़लति थींदो। इमेजिनरी सिचुएशन पार्ट 3 आहे। काल्पनिक सिचुएशन ख़्याल जेके कंदो आहे माण्हू। इफ़ आई हैड 2 लाख रुपीज़ आई वुड बाय एप्पल लैपटॉप। जेकॾहिं मूं वटि 2 लख रुपया थिया त आउं एप्पल लैपटॉप ख़रीद कंदुसि। इमेजिनरी सिचुएशन में बहितर इहो हूंदो आहे त वुड जो इस्तेमालु कजे। कुड जो इस्तेमालु बि करे सघिजे थो, पर फ्लूएंट इंग्लिश में वुड जो इस्तेमालु करणु बहितर आहे। छाजे करे वुड आम इस्तेमालु थिए थो हिन में इमेजिनरी सिचुएशन में। इन जो असां ॿियो जुमिलो ॾिसंदासीं। इफ़ दीपक कुमार वर्क हार्ड ही वुड पास द एग्ज़ाम विथ गुड मार्क्स। जेकॾहिं दीपक कुमार सख़्तु महिनत कई हूंदी त सुठी मार्कनि सां पास थींदो। इहो बि इमेजिनरी सिचुएशन ॿुधाए थो। इन में वुड जो इस्तेमालु करे बहितर आहे।
पोलाइट एक्सप्रेशन पार्ट 4 पढ़ंदासीं। उनमें टू ऑफर, गिविंग सजेशन, रिक्वेस्ट ऐं परमिशन। कुड ऐं वुड जो ऑफर जे लाइ कीअं इस्तेमालु कजे, सजेशन में कीअं इस्तेमालु कजे ऐं रिक्वेस्ट में कीअं इस्तेमालु कजे ऐं परमिशन लाइ कीअं इस्तेमालु थींदो आहे कुड ऐं वुड, उहो असां पढ़ंदासीं। ऑफर में वुड जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। वुड यू लाइक समवन हेल्प यू ऑन दिस प्रोजेक्ट, छा तव्हांखे हिन मनसूबे ते मदद खपे। इहो कंहिंखे ऑफर ॾिए थो त छा तुंहिंजी आउं मदद करे सघां थो, या मदद कयां। इहो ऑफर कंहिंखे ॾिए, इन में सिर्फ़ु वुड जो इस्तेमालु थींदो, कुड जो इस्तेमालु कोन कयो वेंदो। इन में सिर्फ़ु वुड जो इस्तेमालु थींदो। टू रिक्वेस्ट में कैन जो इस्तेमालु करणु ग़लति आहे। कैन यू ओपन द डोर प्लीज़, इहो जुमिलो ग़लति आहे। हिते असां इस्तेमालु कंदासीं कुड यू ओपन द डोर प्लीज़, छा तव्हां महिरबानी करे दरवाज़ो खोले ॾींदो, इहो जुमिलो सही आहे। हिते कैन जो इस्तेमालु कोन थी सघे थो। कैन ताक़त खे यूज़ करे थो, माना हू ख़ुदि खोले सघे थो। हिते असां ॿिए कंहिंखे रिक्वेस्ट कयूं था त छा तूं महिरबानी करे दरवाज़ो खोले ॾींदे, हिते कुड जो इस्तेमालु थींदो। सजेशन में सिर्फ़ु कुड जो इस्तेमालु थींदो आहे। वी कुड गो फॉर ए मूवी दिस वीकेंड, असां हफ़्ते जे आख़िर में फिल्म लाइ वञी सघूं था। ऐं सजेशन ॾेई रहियो आहियां त हफ़्ते जे आख़िर में मूवी ॾिसणु वञी सघूं था। हिते असांखे यादि करिणो आहे त सजेशन में सिर्फ़ु वुड जो इस्तेमालु थींदो, कुड जो इस्तेमालु कोन थींदो। हिते सिर्फ़ु वुड जो इस्तेमालु थींदो। परमिशन, लास्ट में असां परमिशन्स पढ़ंदासीं। कुड यू कम विथ मी फॉर ए कपल ऑफ डेज़, छा तव्हां हिकु ॿिनि ॾींहंनि लाइ मूं सां गॾु अची सघो था। ऐं परमिशन वठां पियो कंहिंखां, हिते कुड जो इस्तेमालु कंदो। हिते इन में असां वुड जो इस्तेमालु नथा करे सघूं। परमिशन लाइ वुड जो इस्तेमालु कंदो। हाणे असां कुड जो इस्तेमालु कीअं कंदासीं उहो पढ़ंदासीं। परमिशन में कुड जो इस्तेमालु कीअं कजे। परमिशन में वुड जो इस्तेमालु कीअं थींदो आहे। वुड यू माइंड इफ़ आई लेफ्ट एट लिटिल ईयरली टुमारो, हिते फिक्स फेज़ आहे, उनजे करे वुड जो इस्तेमालु कयो वियो आहे। वुड यू माइंड, इहो फिक्स फेज़ आहे, तंहिंजे करे वुड जो इस्तेमालु कयो वियो आहे। बाक़ी परमिशन में कुड इस्तेमालु कयो वेंदो। हिते फिक्स जेके फेज़ हूंदा आहिनि उन में वुड जो इस्तेमालु